यार कदीर बाद जॾहिं असां पंहिंजे नंबर ते पंहिंजे मोबाइल ते कंहिं दोस्त सां ॻाल्हाईंदा हूंदा आहियूं ठीकु आहे त विच में जॾहिं 3 नंबर जी कॉल ईंदी आहे त उहा असांखे नथी अचे उनखे बिज़ी थी ॾिसे या का ॿी शइ थी ॾिसे पर असांजी उहा मूरा ई शो ई नथी थिए ज़ाहिर ई नथी थिए असांखे केरु पियो कॉल करे असांजे विच में कॉल ॻाल्हाईंदे इहो काफ़ी दोस्तनि सां हर नेटवर्क इस्तेमालु कंदड़ सभिनी दोस्तनि सां सभिनी त चयो या तक़रीबन दोस्तनि सां जेको आहे मसइलो पेश अचे पियो इन खे हल करण में काफ़ी आसान आहे हिकु ई कोड आहे ऐं जेको आहे हिकु ई कोड सभिनी नेटवर्क लाइ आहे तव्हां चाहे जेस इस्तेमालु कयो टेलीनॉर यूफोन या ज़ोन सभिनी नेटवर्क लाइ हिकु ई कोड आहे इन खे चइबो आहे कॉल वेटिंग सर्विस ठीकु आहे ऐं तव्हां कोड लॻाईंदा इन खां पोइ तव्हांजे हर जेको बि तव्हांखे कॉल कंदो या तव्हां कंहिं सां ॻाल्हाईंदा हूंदव त बि तव्हांजी जेको आहे उहा कॉल ईंदी ऐं उनखे चवंदी त तव्हां ॿिए नंबर ते मसरूफ़ आहियो पर तव्हांजी उहा कॉल ज़ाहिर त थींदी छो त थींदी त बाबा तव्हांखे केरु कॉल करे पियो ठीकु आहे उन लाइ तव्हांखे कॉल डालर ते वञिणो आहे पर पहिरियां हिन वीडियो खे लाइक करे छॾियो ऐं मालूमाती वीडियोस लाइ तव्हां असांखे फॉलो करे सघो था ठीकु आहे बाबा तव्हांखे कोड लॻाइणो आहे *43# *43# जॾहिं तव्हां कोड लॻाईंदो त इहा सर्विस लॻी वेंदी अगरि तव्हां हिनखे कैंसिल करणु चाहियो था डीएक्टिवेट करणु चाहियो था ख़तमु करणु चाहियो था तव्हांखे लॻाइणो आहे #43# भई शुरू वारो स्टार कढे तव्हांखे हैश लॻाइणो आहे #43 तव्हां इहा लॻाईंदो तव्हां वटि इहा सर्विस ख़तमु थींदी बाक़ी मालूमाती ॾिसण लाइ तव्हां असांखे फॉलो कयो असांखे ॾियो इजाज़त से पंहिंजो ऐं प्यार जो हिन अकाउंट जो रखिजो ढेर सारो ख़्यालु अल्लाह हाफ़िज़